इन वक्त असी मौजूद आयूँ PS 88 जे इलाके भिटैयाबाद में। भिटैयाबाद सरकारी अस्पताल, कॉलेज, ड्रेनेज, तालीम समेत समूरन बुनियादी सहूलतन का अज भी महरूम है। इलाकन जो जेको मुख्य है मेन बाज़ार है, इन बाज़ार में न रोड ठहियल आहे न छा तव्हां ये ॾिसी सघो था। इन खां ई तव्हां अंदाज़ो लगायो त हिते जेकी गलियूं ऐं अंदर जेके इलाका हूंदा जेके माण्हुनि जी नज़र में न हूंदा त उन्हनि जो छा हाल ऐं उन्हनि जो छा हशर हूंदो, उन बाज़ार जी कंडीशन सही न आहे त अंदर छा हूंदो, तव्हां पाण इहो अंदाज़ो लगाए सघो था। सब खां वॾी आबादी जेका आहे सिंधी आबादी जेके न ॾिठी वञे त ही भिटैयाबाद आहे। तक़रीबन 32,000 वोट हिन आबादी जे अंदर आहिनि। इलेक्शन जॾहिं क़रीब थींदी आहे, उहा बल्दियाती इलेक्शन हुजे, ज़िमनी इलेक्शन हुजे या जनरल इलेक्शन हुजे, त उन्हनि खे टेम्पररी कुझु ख़ुशि करण जे लाइ उन्हनि ॾींहंनि में कुझु कम ॾेखारिया वेंदा आहिनि त बाबा ही तरक़ियाती कम असां कयूं पिया था। कुछ कोन्हे सर, कुछ कोन्हे, न रोड आहे, न पाणी आहे, न कुझु आहे। बारिश थी वञे सफ़ा किन हूंदो आहे हिते, सफ़ा किन। असां परेशान बीठा हूंदा आहियूं। असां हिते सदर वटि वेंदा आहियूं, मार्केट किन में किन हूंदी आहे बारिशनि में। पाणी हाणे बि निकिरी ईंदो आहे, पाणी घटि में पाणी ॿाहिरि हूंदो आहे। सर हिते काफ़ी मसइला आहिनि असां वटि। रोड रस्ता हिते क्लियर न आहिनि, सेवरेज जो ॾाढो मसइलो आहे हिते। उन खां अलावा तालीम जो को सुख न आहे ऐं असां वटि सरकारी जेके स्कूल आहिनि उन्हनि में कंहिं शइ जी सहूलियत न आहे। उन खां अलावा गटर असांजा घिटीअ जा गटर भरिया पिया आहिनि, को बि सहूलियत न आहे। अलाए केतिरा बयान ॾेई चुका आहियूं। भरपासे जे अवाम जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। भिटैयाबाद जे रहवासियुनि जो मुतालबो आहे त फौरी तौर ते सरकारी अस्पताल, कॉलेज, सेवरेज, पीअण जो साफ़ पाणी, तालीम, सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन मंज़ूर नुनारी सां गॾु वहीद मिरासियाल, KTN न्यूज़, मलीर, कराची।